प्राइमरी उस्तादनि जो क़त्लेआम बंदि कयो वञे। आल सिंध पेट्रोलियम जे साबिक़ा मरकज़ी सदर ऐं मौजूदा सखर डिवीज़न जे सदर सिकंदर अली जतई चयो आहे त कशमोर तहलके जे फ़र्श शनास उस्ताद मुराद अली बंगवार खे रस्ते वेंदे हथियारनि बंदि गोलियूं हणी शहीद कयो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत थी कजे। ज़िले इंतिज़ामिया खे अपील थी कजे त उस्ताद या कातिल जल्द खां जल्द गिरफ़्तार करे उस्ताद जे ख़ानदान सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सिंध जा उस्ताद मजबूर थी रस्तनि ते ईंदा। पेट्रोलियम जे मर्कज़ खे अपील थी कजे त उस्ताद खे इंसाफ़ ॾियारण लाइ आवाज़ उथारी। उस्ताद न्यूज़ 7 हैदराबाद।